नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवांखे चोटियारो का खबर ॾिना। चोटियारो में गुज़िरियल रात देर सां 3 नामालूम हथियारबंदनि पारां फुटिन जे वापारी भाइरन सेठ फीरोमल ऐं संदसि भाउ अमरेश कुमार खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए वरितो, जंहिं बाद हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते वापारी भाइरनि खां पोणा 3 लख रुपया रोक रक़म ऐं 2 मोबाइल फ़ोन फुर करे फरार थी विया। होॾां वापारी भाइरनि पारां फुर वाक़े जो इतला फौरी तौर ते चोटियारो थाणे ते ॾिनो वियो ऐं मौक़े ते चोटियारो थाणे जो SHO नबी बख़्श लाशारी नफ़री समेत वारदात वारे हंधि पहुतो ऐं पुलिस जी मदद सां जवाबदारनि जा पेरा खयां विया। पर पेरा डिबरी भरिसां ओलिया मनहाई फ़कीर वटि रोड ते चढ़ण बाद गुम थी विया। होॾां वापारी फीरोमल साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे। दुकान मथां ठहियल रिहाइशगाह ते राति देर सां तक़रीबन 1 बजे 2 हथियारबंदनि दीवार टिपी आया, जिन असांखे यरगमाल बणाए पोणा 2 लख रुपया फुर कया। हिननि SSP सागर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे फुरियल रक़म ऐं सामान वापसी ॾियारियो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।